जीअं त वफ़ाक़ जी तहसब परस्ती साबित करे छॾियो आहे। मुसलसिल वक़फ़नि वफ़ाक़ हमेशह सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कयूं आहिनि। जॾहिं खां हिन मुल्क जो बुनियादु पियो उन ॾींहनि खां वफ़ाक़ जी सिंध सां तहसब परस्ती कॾहिं सिंध विरहाइण जी साज़िश थी पई थिए त कॾहिं सिंध जी दिलि कराची वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त कॾहिं सिंध जी मिल्कियत ॿेट वेकिरो करण जूं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि। ही सिधी सही तहसब परस्ती आहे। असीं पुछण था चाहियूं वफ़ाक़ खां, उन वफ़ाक़ खां जंहिं वफ़ाक़ जो बुनियादु सिंध विधो, जंहिं वफ़ाक़ जो बुनियादु साईं जीएम सैयद रखियो, जंहिं वफ़ाक़ जो बुनियादु क़ाइद आज़म जो साथ ॾेई सिंधी माण्हू रखियो ऐं उहो पाकिस्तान ऐं उहो वफ़ाक़ उन बुनियादनि ते क़ाइमु कयो वियो त सूबा ख़ुदि मुख्तियार हूंदा, बराबरी ऐं सरासरी जे बुनियाद ते सूबनि खे हक़ ॾिना थींदा। पर ईअं न थियो। हर डिपार्टमेंट ते हर इदारे ते वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे। छा वफ़ाक़ सिर्फ़ु पंजाब आहे? अहिड़ो जेकॾहिं वफ़ाक़ आहे ऐं सिर्फ़ु पंजाब खे वफ़ाक़ सम्झो थो वञे त असां हिन वफ़ाक़ खे कोन था मञूं, असां हिन तहसब परस्ती रवैये खे कोन था मञूं। असीं पुछण था चाहियूं त छा सिंध जो कहिड़ो कसूर आहे? सिंध जो इहो कसूर आहे जो हिन मुल्क जे बुनियादु रखण में पहिरीं करारदाद सिंध असेंबली पास कई ऐं ही मुल्क ठहियो, हिन मुल्क जो बुनियादु रखियो वियो। उन खां पोइ हिन मुल्क जे सूबे पंजाब सिंध खां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खसियो। हिन मुल्क जे सूबे पंजाब सिंध खां शहीद बेनज़ीर भुट्टो खसी। हिन वफ़ाक़ जे सूबे पंजाब सिंध खां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खसियो। हिन वफ़ाक़ जे सूबे पंजाब सिंध खां शहीद बशीर खान कुरैशी खसियो। हिन वफ़ाक़ जे सूबे पंजाब सिंध खां शाहनवाज़ भुट्टो खसियो। छा असीं सिंधी सिर्फ़ु रुगो वफ़ाक़ जे इन ज़ुल्म खे ॾिसंदा रहंदासीं ऐं पंहिंजे प्यारनि जा लाश खणंदा रहंदासीं? कॾहिं सिंध जे वफ़ाक़ तरफ़ां कॾहिं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो आहे, कॾहिं बाना वज़ीरिस्तान ऐं दिल्ली दखन खां आयल पनाहगीरनि खे तयारु कयो पियो वञे त तव्हां सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कयो, तव्हां सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि कयो। असीं ॿुधाइण था चाहियूं वफ़ाक़ खे त जेकॾहिं ही सिंधी माण्हू जिन हिन मुल्क जो बुनियादु रखियो ऐं उहो बुनियादु रखियो त असीं मुंहिंजे वतन थियूं ऐं टिनि मुल्कनि खां आज़ादी वठूं। असां सिंध वारनि खे आज़ादी त न मिली पर बहितर असांखां पंहिंजा शहर खसिया था वञनि। जेकॾहिं वफ़ाक़ इहो पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त मां सम्झां थो त ही सिंधी माण्हू वफ़ाक़ जे ख़िलाफ़ जॾहिं रोडनि रस्तनि ते आया त ही वफ़ाक़ महफ़ूज़ न रहंदो ऐं वफ़ाक़ जेकॾहिं टुटे थो त उनजो ज़िम्मेवार पाण हूंदो। सिंधियुनि ते का मयार न आहे। असीं सम्झूं था त सिंध बलोचिस्तान जे ख़िलाफ़ जेका साज़िश थी रही आहे, कॾहिं क़ौमी वकर खंभे गुम कया था वञनि, कॾहिं नेब जे बहाने ते सिंधी माण्हुनि खे करप्शन जी आड़ ॾेई पीपुल्स पार्टी जी आड़ में सिंधी माण्हुनि खे खंभे गुम कयो थो वञे। छा करप्शन नेब खे सिर्फ़ु सिंधी माण्हुनि में नज़र थी अचे? नेब खे आउं ॿुधाइण थो चाहियां कई भेरा सोशल मीडिया ते आउं रिकॉर्ड ॾेई चुको आहियां त करप्शन PTI वारा बि कनि पिया, करप्शन MQM जा पनाहगीर बि कनि पिया, करप्शन ख़ुदि वफ़ाक़ करे पियो। हिन वक़्तु वफ़ाक़ में उहे थुॾियल वज़ीर वेठा आहिनि जेके माज़ीअ जी साबिक़ा हुकूमतुनि जा मिनिस्टर रहिया आहिनि। छा उहे खीर सां धोपी विया? उहे करप्शन कोन पिया कनि? जहांगीर तरीन जी छो थी कार्रवाई कई उन ख़िलाफ़? इन ते नेब ख़ामोश छो आहे? हलीम आदिल ड्रामाई करप्शन पियो करे, सिंध में ज़मीनुनि ते कब्ज़ा पियो कराए, उन ख़िलाफ़ वफ़ाक़ छो थो ॻाल्हाए? उन ते नेब छो ख़ामोश आहे? उन खे अलावा कई गैर सिंधी
अफसर आहिनि मुख़्तलिफ़ मुहकमनि में, उन्हनि जे ख़िलाफ़ नेब छो ख़ामोश आहे? जेकॾहिं सिर्फ़ु सिंधी आहे, उहो सिंधी क़ौम परस्त हुजे, उहो सिंधी पीपुल्स पार्टी जो हुजे, या उहो सिंधी कंहिं ॿी पार्टी में हुजे, उन ख़िलाफ़ नेब बि आहे, उन ख़िलाफ़ कानून बि आहे, ऐं ॿियनि जे लाइ कानून आहे ई कोन। हिकु मुल्क में ॿ कानून नामंज़ूर, असीं अहिड़े कानून खे कोन था मञूं। अदालतूं आज़ाद कोन्हनि, अदलिया आज़ाद कोन्हे, मीडिया आज़ाद कोन्हे, हर शइ ते वफ़ाक़ कब्ज़ो कयो वेठो आहे। सिंध जे वसीलनि ते, सिंध जे कोयले ते, सिंध जे तेल ते, सिंध जे ॿियनि मदनी वसीलनि ते। हाणे ताज़ो सिंध मां निकिरंदड़ गैस उहा 3 महीननि लाइ वफ़ाक़ तरफ़ां बंदि करण जो ऐलान कयो वियो आहे त भई गैस जी लोड शेडिंग थींदी, बंदि कंदासूं। सर्दियूं थियूं अचनि, पंजाब में ख़ुशहाली, KPK में ख़ुशहाली। सिर्फ़ु जेकॾहिं सवालु आंदो वियो आहे त सिंध जे माण्हुनि जे लाइ, बलोचिस्तान जे माण्हुनि जे लाइ असीं ॿुधाइण था चाहियूं वफ़ाक़ खे त सिंध सां तहज़्ज़ुब परस्ती वारो रवैयो बंदि कयो। हीउ रवैयो तव्हांजे लाइ सुठो साबित न थींदो। हीउ तव्हां पैगाम सम्झो, मैसेज सम्झो। असीं तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त हीउ जेके तव्हां नवां ड्रामा था कयो, इमरान यहूदी, तूं यहूदी पॉलिसी ते आयो आहीं, तुंहिंजे पेट में यहूदियुनि जो नमक आहे, तूं मुस्लमान आहीं कोन। तूं केरु थींदो ही सिंध जे क़िस्मत जा फ़ैसिला करणु, सिंध जे माण्हुनि जे क़िस्मत जा फ़ैसिला करणु, सिंध जा पेट विकिरो करण जूं ॻाल्हियूं था कयो, कराची वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं था कयो। असीं मज़म्मत था करियूं, असीं अहिड़े अमल जी मज़म्मत था कयूं। सिंध नेशनल पार्टी ॿुधाइण थी चाहे, असीं एहतिजाजी तहरीक शुरू करे चुका आहियूं वफ़ाक़ जे ख़िलाफ़, इमरान न्याज़ीअ जे ख़िलाफ़, वफ़ाक़ जे हिन रवैये तहज़्ज़ुब परस्ती वारीअ ख़िलाफ़ असां ही तहरीक शुरू करे चुका आहियूं। असांजे पंहिंजो तहरीक सां गॾोगॾु मां सम्झां थो सिंध जा सियासी, समाजी, सिविल सोसाइटी ऐं इंजॉज जा माण्हू सरापा एहतिजाज थींदा, वफ़ाक़ जे ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा। ताज़ो कॾहिं कराची वफ़ाक़ हवाले कयो, कॾहिं जेके दिल्ली दखन काया उन्हनि खे सूबो ठाहे ॾियो, त कॾहिं वरी सिंध जा पेट, सिंध जी मिल्कियत उहा विकिरो करण जी ॻाल्हि थी कई वञे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं धारिया अचनि था ॿियनि मुल्कनि खां, उन्हनि खे सिंध में रहायो थो वञे, असांखे एतिराज़ कोन्हे। मुस्लमान भाइर आहिनि, भली अचनि, पर उन्हनि खे पंजाब में रहायो, पाकिस्तान में ज़रूरु अचनि, KPK में रहायो। सिर्फ़ु सिंध छो, सिंध आलमी यतीम खानो न आहे। जे इस्लाम जी आड़ में था आणियो त इस्लाम सऊदी अरब में आहे, इस्लाम जो किलो सऊदी अरब में आहे, पोइ उते छो न धारिए खे अख़्तियार आहे त उते प्रॉपर्टी ख़रीद करे, उते पंहिंजो घर वठे, उते कारोबार करे, उनखे छो थो कढियो वञे? सिंध ठीको कयो आहे इस्लाम जो। अहिड़ो जेकॾहिं इस्लाम आहे त असीं इन सिंध में सिर्फ़ु पनाहगीरार इस्लाम खे कोन था मञूं। असीं मुस्लमान आहियूं, असीं मोबे वतन आहियूं, असांखे कंहिंखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। असीं बिल्कुलु सचा मोबे वतन आहियूं, पर असांजे दिलनि में जेका वफ़ाक़ ख़िलाफ़ नफ़रत आहे, उहा नफ़रत कढी वञे। तालिबान सां ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि, पर धरती धणी सराबा एहतिजाज आहिनि। सिंध धरती जा वारिस जिन हिन मुल्क जो बुनियाद विधो, उन्हनि सां केरु ॻाल्हि करण लाइ तयारु कोन्हे। इहो तहसम न आहे, ॿियो छा आहे? अहिड़े तहसब परस्ती रवैये जी असीं मज़म्मत कयूं था। जीअं सिंध, जीअं क़ाइद अमीर